अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। मोहब्बतन जो माग ड्रामा सीरियल सोप सीरियल ड्रामो जेको किस्त हाणे नेक्स्ट उन जो पहिरीं एपिसोड जगह रिलीज़ थियण वारी आहे उन जी भी अपडेट ॾींदासीं ऐं तव्हांखे फरज़ंद मलिक खजू जो फ़ोन नंबर यानी व्हाट्सअप नंबर ॾींदासीं। काफ़ी दोस्तनि मैसेज किया जेको आहे जेन्युइन नंबर ॾिनो वञे यानी पीरू जो जेन्युइन नंबर तव्हांखे व्हाट्सअप नंबर ॾींदासीं। साम्हूं स्क्रीन ते दोस्तो स्क्रीन ते नंबर हिकु हिकु थी विच में हलंदो वञे थो, इहो तव्हां नोट कंदा वञो, लिखंदा वञो। वीडियो जी आख़िर ताईं सभु नंबर अची वेंदा ऐं सभई नंबर नोट करे तव्हां व्हाट्सअप ते फरज़ंद मलिक खजू यानी पीरू सां तव्हां कचहरी करे सघो था पिया। ऐं इन जो इहो व्हाट्सअप नंबर आहे, असां पाण सां ॻाल्हाईंदा आहियूं ऐं वीडियो मां रिकॉर्ड करे तव्हांजे इन यूट्यूब पंहिंजे चैनल ते बि रखी हुई, तव्हां कुझु अर्सो पहिरियों ॾिठी हुई। हाणे दोस्तो हीअ कुझु फ़ोटो ॾिसी रहिया हो तव्हां, इहे मोहब्बतन जो माग ड्रामा सीरियल जा जेको आहे न फ़ोटो आहिनि। इन जी रिकॉर्डिंग दादू में ज़ोरो शोर सां हली रही आहे। इन में हिकु नओं करेक्टर आयो आहे। साम्हूं जेकी तस्वीर तव्हां ॾिसी रहिया हो यानी हाकिम ख़ान जेको ज़हर ज़िंदगी में हुयो, एजाज़ मल्हा नालो आहे असलिन जो, इहो भी ड्रामा सीरियल में आहे। यानी जेको हाणे ड्रामो ईंदो मोहब्बतन जो माग उन में हाकिम ख़ान जी भी एंट्री थी चुकी आहे। काफ़ी ॿिया अदाकार आहिनि, जेका जेका अदाकार एंटर थींदा वेंदा तव्हांखे असां हर हिकु अपडेट ॾींदा वेंदासीं। दोस्तो विच में नंबर हलंदो थो वञे, इहे नोट कंदा वञो। तव्हां फरज़ंद मलिक खजू जो नंबर अथव, व्हाट्सअप ते वीडियो कॉल तव्हां ॻाल्हायो या कॉल करे ॻाल्हायो, तव्हांजी मर्ज़ी। लेकिन तव्हां दोस्तनि जे लाइ हीउ नंबर हिकिड़ो तोहफ़ो खणी आयासीं। सुभाणे कंहिं ॿिए वॾे अदाकार जो नंबर बि तव्हांखे ॾींदासीं दोस्तो इंशाअल्लाह। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हर अपडेट असां सभ खां पहिरियां ॾींदा आहियूं तव्हांखे। मोहब्बतन जे माग जी बि अपडेट सभ खां पहिरियां असां ई तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। हीउ अब्बास गुल इन ड्रामे जो हीरो आहे। कुझु ॿिया बि अदाकार आहिनि ऐं पीरू भी आहे यानी फरज़ंद मलिक 60-62 किस्त खां पोइ इन जी भी एंट्री आहे। इन जी भी रिकॉर्डिंग ज़ोरों शोर सां हली रही आहे। काफ़ी ॿिया अदाकार भी आहिनि दोस्तो वीडियो पुॼण वारो पुॼाणी ते थी सघे थो तव्हां नंबर नोट करे आया हूंदव। एसी ताईं असांजे यूट्यूब चैनल शायदि को सो वीलो खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।